ताल के मातली अंदर चंबर ताल के मनशियात फरोश मुनवर रिंद नौजवान नस्ल के तबाह करण में काब कसर न छड़ी। अपडेट कयूं पिया मूंखे मातली खां जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर सोडो खोसो मुताबिक़ मुनवर रिंद बज़ाहिर मैनपुरी सफ़ीना विकिरो करे पर उन जे पोयां हिन जो हेरोइन जहिड़ो खुदो कारोबार आहे जेको टुंडो इलाइक़े में चंबड़ खां 6 वाटर स्टॉप ते पहुचे थो जिथां मनशियात फरोश मुनवर रिंद जा सेल्समैन आसिफ खासकेली सज्जाद खासकेली ॿिया गुलाब लगारी थाणे जी हदनि मां ताल के मातली जे शहरनि में पहुचाइनि था। सेक्शन कोर्ट बदीन के मिलियल गुलाब लगारी पुलिस की रिपोर्ट मूजिब उहे माण्हू मनशियात के कारोबार में मुलविस आहिनि पर अफ़सोस की ॻाल्हि आहे त SHO गुलाब लगारी रियाज़ रिंद चंबर तालुके जो हुजण जे करे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथो करे। बे पासे इहो बि चयो वञे थो त गुलाब लगारी पुलिस 5 लाख रुपया हफ़्तो वठी मनशियात फरोश मुनवर रिंद खे गुलाब लगारी भरपास में मनशियात हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। हितां जे सभिनी सुजाण बिरोन SSP बदीन ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त मनशियात फरोश मुनवर रिंद खे गिरफ़्तार करे नौजवान नस्ल खे बचायो वञे। HRJDO न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।